अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आहिया मारवी तहीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। सुप्रीम कोर्ट सुई गैस समेत मुख्तलिफ इदारनि जी 16,000 मुलाज़िमनि जी बरतरफ़ी वारे केस जो फ़ैसिलो सुभाणे ताईं महफ़ूज़ करे छॾियो। सुप्रीम कोर्ट में सेकेंडरी प्राइस एक्ट खे क़लदम करार ॾियण ख़िलाफ़ नज़रसानी अपीलनि जी ॿुधणी। मुशर्रफ तौर में बरतरफ़ कयल मुलाज़िमनि खे पीपी दौर में सदारती ऑर्डिनेंस तहत बहाल करण वारे केस जो सुभाणे सुबुह 11 वॻे ॿुधाए वेंदो। जस्टिस अमृता बंदयाल मास्टर न आहे त केस नज़रसानी जे हदनि मां ॿाहिरि निकिरी चुको आहे। तजवीज़ूं ॼाणे मुलाज़िम ॼाणे हुकूमत जी तजवीज़नि ते न पर आइन ऐं कानून मूजिब फ़ैसिलो कयो वेंदो। मुल्क मां गुर्बत घटाइण जी कोशिश कई पई वञे। हिन वक्त सॼी दुनिया में महांगाई आहे। अटे घी ऐं दालुनि ते 30% रियायत ॾिनी वेंदी। घर ठाहिण लाइ 27 लाख रुपया ॾिना विया जी मिलंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान स्कर्दू में जलसे खे ख़िताब कंदे चयो, पुरते पियल इलाइक़नि खे मथे आणण ताईं मुल्क तरक़ी नथो करे सघे। गिलगित बल्तिस्तान मुल्क जे ॿिनि हिसनि जी भेट में तरक़ी में पोइते आहे। बलूचिस्तान जा माण्हू बि तरक़ी जे सफ़र में पुरते रहिजी विया। कराची खां सवाइ सिंध जे बाक़ी इलाइक़नि में बि तरक़ी घटि आहे। पुरते पियल इलाइक़नि जी तरक़ी संदसि हुकूमत जी अवलियत आहे। सियाहत जो शोबो पाकिस्तान जो वॾो असासो बणिजी सघे थो। दुश्मन बना फिरता है, दो बच्चों से लड़ता है। बड़ा दुश्मन बना फिरता है, दो बच्चों से लड़ता है। दिसंबर हर साल जे आहिनि साल बि APS जे शहीदनि जी यादि में पुराणा ज़ख़्म खणी मोटी आयो। साने के 7 वरे विहामी पिया 149 शहीदनि जी वरसी अॼु मल्हाई पई वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में शहीदनि खे भेटा पेश करण लाइ रैलियूं। मखली में ज़िले इंतज़ामिया समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जी रैली। ख़ैरपुर में मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं मज़हबी तंज़ीमनि तरफ़ां रैली कढी APS साने जे शहीदनि खे भेटा पेश कई वई। वावड़े में बि रैली। सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान खान, अबुल सदर आसिफ अली सरदारी, PP चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी, अपोजिशन लीडर शहबाज शरीफ समेत वज़ीरनि ऐं सियासतदाननि जी आर्मी पब्लिक स्कूल पेशावर जे शहीदनि खे भेटा। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त शहीदनि जूं कुर्बानियूं ज़ाया न वेंदियूं, संदन वासनि खे मायूस थियण न ॾिनो वेंदो। आसिफ अली सरदारी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी खे हुकूमत जो मौक़ो मिलियो त दहशतगर्दनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वेंदी। दहशतगर्द के बि माफ़ी जा हक़दार न आहिनि। आसिफ अली सरदारी, बिलावल भुट्टो सरदारी चयो आहे त मासूम रुहनि सां इंसाफ़ जे ओछड़े में आहिनि। बिलावल भुट्टो सरदारी। पीपल्स पार्टी पारां नेशनल एक्शन प्लान के गैर फाल बणाइण ते एतिराज़ ऐं ॻणितीअ ज़ाहिर। PP सेनेटर शेरी रहमान चयो आहे त APS साने जे शहीदनि खे हू सलाम पेश कनि था। शहीदनि जा सोगवार ख़ानदान 7 वरसी ते बि इंसाफ़ जे ओछड़े में आहिनि। साने खां पोइ पार्लियामेंट नेशनल एक्शन प्लान जोड़े हो। नेशनल एक्शन प्लान खे गैर फाल बणाइण ऐं खेनि एतिराज़ ऐं ॻणिती आहे। गडियल अपोजिशन जी स्टीयरिंग कमेटी जो शाहिद खकन अब्बासी जी सदारत हेठि वर्चुअल इजलास। नायब चेयरमैन लाइ मुख़्तलिफ़ नालनि ते गौर वीचार। ज़रीन वासी पीपल्स पार्टी नाला पेश करण लाइ स्टीयरिंग कमेटी खां वधीक वक़्तु घुरे वरितो। वक़्तु ज़ाया न करणु घुरिजे, तुरंत नाला फाइनल करे मोकिलणु घुरिजनि। स्टीयरिंग कमेटी
PTI के तमाम वफाकी और सूबाई वुज़रा स्पीकर कौमी असम्बली खैबर पख्तूनख्वा के अंदर अपने उम्मीदवारों की कैंपेन चला रहे हैं, जलसे कर रहे हैं, पैसे बांट रहे हैं, स्कीमें बांट रहे हैं, धमकियां दे रहे हैं। मुझे उम्मीद है ये जो रीजनल इलेक्शन कमिश्नर साहब हैं, जिन्होंने मुझे बगैर सुने, मेरी तकरीर भी बगैर सुने, मैंने तकरीर तो की नहीं थी, मेरे मुंह से कोई लफ्ज निकला भी नहीं था, और इस बुनियाद पर उन्होंने जो है मुझ पर 50,000 जुर्माना किया है। तो अगर मेरे जुर्म पर 50,000 हो जाए तो जो जुर्म फिर PTI के लोग कर रहे हैं, वजीर आजम कर रहे हैं, उनको तो सजाए मौत होनी चाहिए। पेशावर में चूंड ज़ाब्ता इख़्लाक़ जी सरेआम भनकड़ी थी रही है। PTI सां वफ़ाक़ी ऐं सूबाई वसी तोड़े क़ौमी असम्बली जो स्पीकर चूंड मुहिम पिया हलाइनि। सरेआम जलसा कया पिया वञनि, पैसा विरहाया पिया वञनि। इलेक्शन कमीशन छो ख़ामोश आहे? सईद कनी ते 50,000 ॾंड मिलंदड़ इलेक्शन कमिश्नर खे एॾा वॾा करतूत छो नज़र नथा अचनि? सूबाई वज़ीर सईद कनी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। वफ़ाक़ पेट्रोल जो अघु 5 रुपया फ़ी लीटर घटाए छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राव जो चवणु आहे त ओभरा हुकूमत खे पेट्रोल 10 खां 11 रुपया फ़ी लीटर सस्तो करण जी सिफ़ारिश कई हुई। हुकूमत ओभरा जी तजवीज़ खे रद्द करे पंहिंजी मर्ज़ीअ जो मड़ियो। मिनी बजट खां अघु पेट्रोल 5 रुपया सस्तो करे आवाम खे हिकु भेरो ॿीहर बेवकूफ़ बणाए पियो वञे। फवाद चौधरी जो जस्टिस रिटायर्ड वजीरुद्दीन खिलाफ इज़्ज़त की रिसाइन जी दावा दाख़िल करण जो ऐलान। सुध समा वारी वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे त वज़ीर आज़म कॾहिं बि मुल्की नाले ते वार नाहे विधो। वज़ीर आज़म जी ज़ात ते जेके इल्ज़ाम मिलिया पिया वञनि उन ते कार्रवाई कई वेंदी। वजीरुद्दीन खिलाफ केस दाख़िल कयो वेंदो। मीडिया जी आज़ादी खे ख़ासि मुहिम लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। इहो ई सबबु आहे जो पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी जी तजवीज़ ॾिनी हुई। आइन जे आर्टिकल 9 ते अमल कराइण लाज़मी आहे। हाणे मामला हथनि मां निकिरी विया आहिनि। सख़्त कानून आणणा पवंदा। कानून साज़ी न थी त फेक न्यूज़ ते मुल्क जो निज़ाम कमज़ोर थी वेंदो। FBR जो अॻूणो चेयरमैन पंहिंजे बयान तां फिरी पियो। शबर सेठी वज़ाती ट्वीट जारी कंदे चयो आहे त मुल्क जो हवालो निकिरण वारे संदसि बयान खे ग़लति रिपोर्ट कयो वियो आहे। हुन रुगो इहो ॿुधायो हो त मौजूदा करंट अकाउंट ऐं माली खसारे जहिड़ा मामला हवालो निकिरण जहिड़ी ग़लतीअ जो बि सूरतहाल ज़ाहिर करे रहिया आहिनि। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में गैस जो बहरान बरक़रार। नत बचाव में ॾुखियायूं। कराची लाहौर समेत केतिरनि ई शहरनि में गैस जो प्रेशर घटि। कोयटा में गैस बिना सियारे जी मौसम शहरी लाइ इम्तिहान बणिजी वई। शहबाज शरीफ हमजा शहबाज मनी लॉन्ड्री केस में लाहौर की वेकी कोर्ट में पेश। अदालत शहबाज शरीफ हमजा शहबाज के चालान जूं कॉपियूं फराहम करे छॾियूं। FIA जी अदालती इख्तियारनि जे दायरे ते एतिराज़ ते शहबाज शरीफ जा वकील दलीलनि लाइ तलब। अदालत पीउ पुट जी ज़मानत में 4 जनवरी ताईं वाद कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। अपोज़िशन लीडर जो चवणु आहे त हुन 10 साल सूबे जी ख़िदमत कई। संदन फ़ैसलनि सां आवाम खे फ़ाइदो पहुतो। संदसि फ़ैसलनि सां ख़ानदान जी शुगर मिल्स खे बि नुक़सान ॾिसो। पाकिस्तान में माण्हू महांगाई में पिड़जी रहिया आहिनि। माण्हुनि जा बच्चा बुखनि डिगे मरनि पिया। पर बनी गाला जे महल लाइ धार कानून आहे। 4 साल गुज़री विया। 50 लख घर किथे आहिनि? इमरान हुकूमत खे कोन वाइदनि जो हिसाब ॾियणो पवंदो। नून लीग अखबार हमजा शहबाज लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। उमरकोट में 8 वरीअ जी नीगरी सां मुबैना ज़्यादती वारे वाक़े जी जांच लाइ 4 रुकनी कमेटी क़ाइम।
SSP उमरकोट वाक़े जी जांच लाइ DSP यूनिस बलोच, CI इंचार्ज खलील कुंभार, SHO वुमेन महनाज समेत 4 रुकनी कमेटी जोड़ी छॾी। कमेटी खे जांच करे तुरत रिपोर्ट पेश करण की हिदायत। घर में ग़िज़ाई खोट ॿारनि जी मौत वारनि वाक़िअनि ते ज़ाब्तो अची न सघियो। सिविल अस्पताल मिठी में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि बिगे वधीक 3 ॿारड़ा खोट। हलंदड़ महीने खोटी ॿारनि जो अंग 29 ऐं हलंदड़ साल तादाद 586 थी वियो। लाड़काणी जी सुपेल कॉलोनी में पोरियत क़तल 55 वरियन जो मेहराब चांडियो के गोलियूं हणी क़तल कयो वियो। मक़तूल जो लाश जानका अस्पताल मुंतकिल। आई वेस्ट इंडीज़ क्रिकेट स्क्वाड जे वधीक मंच मेंबरनि में कोरोना की तस्दीक। वेस्ट इंडियन क्रिकेट बोर्ड मौजूद शाही होप, अकील हसनैन ऐं जस्टिस किरोस रहल मैचूं न ॾींदा। वेस्ट इंडीज़ जा 7 रांदीगर हेल ताईं टूर मां ॿाहिरि थी चुका। दौरे जे मुस्तक़िल बाबति ॿिन्ही क्रिकेट बोर्ड जो अहम इजलास अॼु थींदो। पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ विच में T20 सीरीज़ जी आख़िरी मैच अॼु खेॾी वेंदी। पाकिस्तान खे 2-0 जे फिसलाइती सस्ती हासिल। नाज़रीन हेडलाइन सां ॾिठो तफ़सीली ख़बरूं मुख़्तसर ब्रेक खां पोइ।